हज़रत सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम पंहिंजे ॿिन्ही शहज़ादनि हज़रत सैयदना इमाम हसन ऐं इमाम हुसैन सां गॾु काबे जे हरम में मौजूद हुआ त ॾिठऊं उते हिकु शख़्स तमामु घणो रोई पंहिंजी हाजत जे लाइ दुआ घुरी रहियो आहे। हज़रत अली साईं हुकुम ॾिनो त इन शख़्स खे मूं वटि आणियो। हिन शख़्स जो हिकु पासो जीअं त फालिज वारो हो, तंहिं करे ज़मीन ते रेढ़ियूं पाईंदे हाज़िर थियो। हज़रत अली साईं उन जो अहवाल मालूम फरमायो त उन अर्ज़ कयो, या अमीर अल मुमिनीन, आउं गुनाहनि जे मामले में तमामु घणो बेबाक हुअसि। मुंहिंजा वालिद मोहतरम हिकु नेक ऐं सालिह मुसलमान हुआ। मूंखे बार बार टोकींदा ऐं गुनाहनि खां रोकींदा हुआ। हिकु ॾींहुं वालिद साहब जी नसीहत ते मूंखे कावड़ अची वई ऐं मूं उन्हनि ते हथु खयो। मुंहिंजे हथां मार खाइण खां पोइ उहे रंज ऐं ग़म में ॿुॾल हरम पाक में आया ऐं मुंहिंजे लाइ बददुआ कयाऊं। उन्हनि जी बददुआ जे असर खां यकदमि मुंहिंजे हिकु पासे ते फालिज जो हमिलो थियो ऐं आऊं ज़मीन ते घिसकी हलण लॻुसि। उन ग़ैबी सज़ा खां पोइ मूंखे वॾी इबरत हासिल थी ऐं मूं रोई रोई पंहिंजे वालिद साहब खां माफ़ी घुरी। उन्हनि शफ़क़त सां मूं ते रहम खाधो ऐं माफ़ करे छॾियो। पोइ फरमायाऊं, पुट हल, मूं जिते तुंहिंजे लाइ बददुआ कई हुई उते ई हाणे तुंहिंजी सिहत लाइ दुआ घुरंदुसि। अहिड़ी तरह असां पीउ पुट ॾाची ते सवार थी मके शरीफ़ अची रहिया हुआसीं त रस्ते में ओचितो ॾाची टही करे भॼण लॻी ऐं मुंहिंजो पीउ उन जे पुठ तां किरियो त उहो किरण साण लाॾाणो करे वियो। हाणे आऊं अकेलो ई काबे जे हरम में हाज़िर थी ॾींहुं राति रोई रोई ख़ुदा ताला खां पंहिंजी तंदुरुस्ती जे लाइ दुआऊं घुरंदो रहां थो। अमीर अल मुमिनीन हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम खे उन जो दास्ताने इबरत ॿुधी मथसि ॾाढो रहम आयो ऐं फरमायाऊं, जेकॾहिं वाक़ई अव्हां जा वालिद साहब अव्हां खां राज़ी थी विया हुआ त इत्मीनान रखो, इंशा अल्लाह सभु बहितर थी वेंदो। पोइ पाण करमल्लाहु तआला वजहुल करीम जिन कुझु रकात नमाज पढ़ी उन जी सिहत लाइ दुआ कई। पोइ फरमायाऊं, कुम, यानी उथी बीह। इहो ॿुधंदे ई हू बिना कंहिं टेक जे उथी बीह रहियो ऐं हलण फिरण लॻो।